साईनाथ महाराज जय 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 श्री सर्वश्री सनकादि जी भगवान सनक सनंदन सनातन सनत कुमार श्री नारद जी महाराज दालवे जी महाराज भगवान श्री चंद्र महाराज बाबा साधु राम साहेब बाबा धनुराम साहेब बाबा राम प्रसाद साहेब बाबा हरीश साहेब बाबा नारायण दास साहेब बाबा आनंदराम साहेब बाबा भगत राम साहेब के जय जय श्री राधे नमः पार्वती पतये हर 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 आयो लाल सबई चो। वाह भाई वाह, आज पार्थ जल्दी आ गया क्या? पार्थ ओ पारथ आज जल्दी आ गया क्या? बढ़िया। ट्यूशन नहीं गया क्या? आज स्कूल छुट्टी है क्या? आज अभी बैठोगे ना कथा में, सत्संग सुनोगे ना? अभी बैठोगे ना कि डांस करोगे अभी? हाँ करोगे। राधे 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 गोविंद राधे गोपाल राधे श्री कृष्ण राधे गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे। बोल राम 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 सीता राम राम। ओ राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम राम सीता राम राम कथा आरंभ होत है आओ वीर हनुमान श्री राम लक्ष्मण जानकी सदा करो कल्याण सियावर रामचंद्र की जय जय पति महादेव की जय जय पवन सुत हनुमान की जय जय बोलो भाई सर्व संतन की जय 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 बोलो सियावर रामचंद्र की जय। वाह भाई। ओम श्री राधा श्री राधिका वृंदावनेश्वरी ओम कृष्णाय वासुदेवाय प्रणत क्लेशनाशाय ओम नाम संकीर्तनम यस्य प्रणामो दुख शमनस् हरि ओम सर्वधर्मान परित्यज्य अहं त्वा सर्व पापेभ्यो भक्त भक्ति भगवंत गुरु इनके पद वंदन किए वंशी विभूषित करा पीतांबराधरुण पूर्णेन्दु सुंदर मुखाधरविंद नेत्रात हरि ओम। राधे राधे। भाई परिभाषा बुधो। रावण राक्षस कुल में जन्मा एक पंडित महाज्ञानी, वह यानी वफादारी न कर सका भगवान के प्रति, उन्हें यानी नजर रखी बुरी
पूरे खानदान पर चल गई छुरी। हरे राम। हाणे राम नाम जी महिमा। राह यानी राह दिखाए सच्चाई की। मैं यानी मर्यादा महक है जिसमें अच्छाई की। दशहरा काम क्रोध लोभ मोह अहंकार द्वेष आलस्य छल ईर्षा ऐं हठ इन्हनि ॾहनी खे हराए करे अंदर बुराइन ते जीत करण जो नालो विजयदशमी। चौ हरे राम। उदासियों की वजह तो बहुत है जिंदगी में, बेवजह आनंद में रहना है तो व्यस्त हो जाओ बंदगी में। जिंदगी की कठिन राहों का सफर सरल हो गया, लगता है मेरे सतगुरु के रहमतों का मुझ पर असर हो गया। हाणे तो बजायो खणी ताड़ियों भाई। कोई बढ़िया तुकबंदी ठे तो बजाइण खपनि, हा न। हरे राम। ये तो हली हो हे पार्थ मेहमान कलाकार आयो लगे तो। ये थोड़ी देर एंट्री कंदा आहिनि न वॾा कलाकार, ईअं आयो। ठीकु आहे। अॼु दशहरे में दुकान बंदि आहिनि छा भला? हा वॾी ॻाल्हि आहे इहो। रावण बि भलो करियो असांजो। हा न त कोई अचणु सत्संग ते कोई दुकान बंदि थियनि इहे त कोई सवाल ई पैदा नथो थिए। रामनवमी जन्माष्टमी ते बंदि न थींदा आहिनि। धन्यवाद आहे रावण महाराज जो, उनजे सदके कई संगत खे अॼु सत्संग मिली रहियो आहे, हा न। हरे राम। श्री कृष्ण गोविंद। नाथ नारायण वासुदेव। राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम। कृष्ण की कृपा का कोई जवाब है नहीं। कृष्ण की कृपा का कोई जवाब है नहीं। वो कब दे और क्या दे कोई हिसाब है नहीं। कब दे और क्या दे कोई हिसाब है नहीं। प्यारे कृष्ण की कृपा का कोई जवाब है नहीं। हाँ कृष्ण की कृपा का कोई जवाब है नहीं। कुछ भी तो नहीं मांगा था दीन सुदामा ने। कुछ भी तो नहीं मांगा था दीन सुदामा ने। राजी सदा वो रहता था तेरी हर रजा में। राजी सदा वो रहता था तेरी हर रजा में। ऐसे बनाए महल त्रिलोक में कहीं नहीं। ऐसे बनाए महल त्रिलोक्य में कहीं नहीं। ओ आहा गिरधर गोपाल कह के मीरा ने पिया प्याला। गिरधर गोपाल कह के मीरा ने पिया प्याला। गिरधर गोपाल मेरे गिरधर गोपाल। गिरधर बोलो। गोपाल मेरे गणेश। गिरधर गोपाल। ओ गिरधर गोपाल मेरे गिरधर गोपाल। हाँ गिरधर गोपाल मेरे गिरधर गोपाल। गिरधर गोपाल कह के मीरा ने पिया प्याला। गिरधर गोपाल कह के मीरा ने पिया प्याला। तूने भी कैसे विष को अमृत ही बना डाला। तूने भी कैसे विष को अमृत ही बना डाला। करते हो जैसा जादू सरकार वो कहीं नहीं। करते हो जैसा जादू सरकार वो कहीं नहीं। भक्ति के वश में क्या क्या नहीं शाम किया तुमने। भक्ति के वश में क्या क्या नहीं शाम किया तुमने। कपड़े धोए
चक्की फेरी, थामी लगाम तुमने, कपड़े धोए चक्की फेरी, थामी लगाम तुमने। करते हो जैसी सेवा, गुलाम वो कहीं नहीं, करते हो जैसी सेवा, गुलाम वो कहीं नहीं। राधे श्याम राधे श्याम, राधे श्याम 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 राधे श्याम। राधे श्याम राधे श्याम, राधे श्याम राधे श्याम। शाम के रंग में रंग गई मीरा, शाम के रंग में रंग गई मीरा, शाम के रंग में शाम के रंग में रंग गई मीरा, शाम के रंग में रंग गई मीरा। रस खान तो रस की खान हुए, रस खान तो रस की खान हुए। हाँ जग से आँखें बंद करी तो, जग से आंखें बंद करी तो, सूरदास ने दर्श किए, सूरदास ने दर्श दिए। ओ कृष्ण हे कृष्ण हे कृष्ण हे कृष्ण हे, कृष्ण 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 हे कृष्ण 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 हे, कृष्ण हे कृष्ण हे राधे कृष्ण हे कृष्ण हे, कृष्ण हे कृष्ण हे कृष्ण हे कृष्ण हे, कृष्ण 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 हे कृष्ण 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 हे, कृष्ण हे कृष्ण 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 हे कृष्ण हे कृष्ण हे कृष्ण 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 हे, कृष्ण हे कृष्ण हे कृष्ण हे कृष्ण हे, कृष्ण 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 हे कृष्ण 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 हे। कोई कहे गोविंद कोई गोपाला, कोई कहे गोविंद कोई गोपाला, मैं तो कहूँ सांवरिया बांसुरिया वाला। हाँ मैं तो कहूँ सांवरिया बांसुरिया वाला। ओ कृष्ण हे कृष्ण हे कृष्ण 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 हे कृष्ण 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 हे, कृष्ण 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 हे कृष्ण 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 ओ राधे कृष्ण 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 हे हाँ कृष्ण 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 हे। बोलो राधावर कृष्ण चंद्र की जय। श्री राम जय राम, श्री राम जय राम, श्री राम जय राम, श्री राम जय राम। श्री रामचरित मानस बालकांड केड़ो दोह पहुंचा है भाई 60 है ना 60 दछलिए मुन बोल सब करन लगे बड़ जाग, नेवत सादर सकल सुर जे पावत मख भाग सियावर रामचंद्र की जय जय। जय। उमापति महादेव की जय जय। पवन सुत हनुमान की जय जय। जय। बोलो भाई सर्व संतन की जय जय जय। कल कथा ता श्रवण कई सती माता भगवान राम जी जे लाइ परीक्षा करण वई, वेश बणाई सीता माता जो, वरी शंकर भगवान के सच न ॿुधाई। भोले बाबा नेत्र बंद करे ध्यान ॾिठो तो सब समझिया ऐं मन ही मन उन्हनि प्रतिज्ञा कई कि हिन मुंहिंजे माता जो रूप बणायो आहे, तंहिंजे करे हाणे असांजो भक्तीअ वारो रिश्तो त रहंदो, लेकिन ज़ाल मुड़ुस वारो पति पत्नीअ वारो रिश्तो न रहंदो। यानी भीतर ई भीतर शिव भगवान त्याग करे छॾियो। अहिड़ो त्याग कयो कि आकाशवाणी थी, उन्हनि जी प्रशंसा थी, महिमा थी। तरी माता सती भी समझी वई कि शिव जी मुंहिंजो त्याग कयो आहे।
ॾाढो दुखी थी, ॾाढो व्याकुल थी। ॿिए तरफ़ सती माता जा पिता दक्ष महाराज हिकिड़ो वॾो महान यज्ञ कयो, जंहिंमें वॾा वॾा देवता बि आया, ऐं देवता त छॾियो, भगवान बि आया, पाण ब्रह्मा विष्णु महेश बि आया। अॻिते श्रवण कयो। दक्ष सभिनी संतनि खे सॾु करायो, मुनिनि खे वॾो यज्ञ करण लॻा। जेके देवता यज्ञ जो भाग पाईंदा आहिनि, दक्ष उन्हनि सभिनी खे आदर सहित निमंत्रण ॾेई करे निमंत्रित कयो। दक्ष जो न्योतो पाई करे किन्नर, नाग, सिद्ध, गंधर्व सभु देवता पंहिंजे पंहिंजे स्त्रियुनि सहित हलिया। विष्णु जी, ब्रह्मा जी, महादेव भगवान खे छॾे करे सभु देवता पंहिंजा पंहिंजा विमान सजाए करे हलिया। सती माता ॾिठो कि अनेक तरह जा सुंदर विमान आकाश में हलिया था वञनि। देवता सुंदरियूं मधुर गीत ॻाए रहियूं आहिनि, जंहिंखे ॿुधी करे मुनिनि जो ध्यानु बि छॾिजी थो वञे। सती माता विमाननि में देवताउनि जे वञण जो कारण पुछियो, देवियो काॾे थी वञो सजी धजी करे? चओ हरे राम। माफ़ कजो, हिते सती माता शिवजीअ खां पुछियो त सभु काॾे वञी रही आहिनि। तॾहिं शिव भॻवान सभु ॻाल्हियूं ॿुधायूं। त पिता जे यज्ञ जी ॻाल्हि ॿुधी करे सती माता कुझु प्रसन्न थी ऐं सोचण लॻी कि अगरि महादेव जी मूंखे आज्ञा ॾियनि त इन बहाने कुझु ॾींहं पिता जे घर वञी रही अचां। चओ हरे राम। छो जो उन जे हृदय में पतीअ जे द्वारा त्याग थियल, इन जी वॾी भारी पीड़ा हुई, दुख हो, पर पंहिंजो अपराध सम्झी करे उहे कुझु चवनि कोन थियूं। आख़िर सती माता भव संकोच ऐं प्रेम रस में भरियल मिठी मनोहर वाणीअ सां भगवान शिवजीअ खे निवेदन कयो, अनुरोध कयो त हे प्रभु, मां पंहिंजे पिता जे घर ॾाढो वॾो महान उत्सव आहे, अगरि तव्हांजी आज्ञा हुजे त हे कृपा धाम मां आदर सहित उनखे ॾिसण वञा। हिते हीअ कथा सार में आहे, भागवत में विस्तार सां इहा कथा ईंदी आहे कि पहिरियों जेको यज्ञ थियो उन में ब्रह्मा विष्णु महेश भगवान बि आया ऐं दक्ष महाराज शिव भगवान जो अपमान करे छॾियो। छो कि सभु देवता उथी बीठा, त्रिदेव न उथिया, ब्रह्मा जी, शिव जी, विष्णु भगवान। तॾहिं नज़र पई दक्ष महाराज जी की करोड़े माण्हू उथिया आहिनि, ओॾे ध्यानु कोन्हे, जेके न उथिया ओॾे ई ध्यानु वियो, हा न। ईअं थींदो आहे संसार में बि, जेकी शयूं मिलियल आहिनि ओॾे असांजो ध्यानु न हूंदो आहे। हिकु शइ न मिलियल हूंदी आहे, उहा ई ॻाल्हि खटकंदी आहे। चओ हरे राम। हिकु ॾंदु टुटी पवंदो आहे त ज़बान घुमी फिरी अची करे उते ई बीहंदी आहे अची करे, हा न। जॾहिं वीचारो हूंदो त पुछंदी कोन्हसि, ऐं हली वियो मोकिलाए करे त वरी 31 खे न ॾिसंदी, उन खे ई ॾिसंदी जेको मोकिलायो आहे। इहा रीत आहे। हाणे राजा दक्ष खे अंदरि पद जो मद आयो, ॿुधो न कल्ह, ऐसो नहीं जन्मा जग माही, प्रभुता पाए जाहे मद नाही। यश मिले, वैभव मिले, पद मिले, प्रतिष्ठा मिले, मान सम्मान मिले, यश कीर्ति मिले, ऐं अहंकार न अचे, ओहो कोई पैदा न थियो आहे। केवल भगवान जे भक्तनि खे छॾे करे कोई वॾो, कोई ब्रह्म ज्ञानी हुजे, वैष्णव हुजे, या जंहिं राखे रघुबीर, जंहिंखे भगवान बचाए। राजा दक्ष खे बि अहंकार जे करे क्रोध अची वियो त केरु न उथी बीठा आहिनि। अरे ब्रह्मा जी, काई ॻाल्हि न आहे, पिताजी आहिनि। अरे विष्णु भगवान, हे त दादाजी आहिनि, पिता जा बि पिता आहिनि, ब्रह्मा जी खे बि पैदा कयो आहे। महादेव, हाणे उहे देवनि जा देव महादेव भगवान नज़र न आया, दामाद बाबू नज़र आया। हे त मुंहिंजो न्याणो आहे, हिनखे त बराबरि उथणु खपे, मां हिन जो सहुरो। हाणे इहो दिमाग़ थी वियो गौरव, अहिड़ी खोटी बुद्धि अची वई। भोले बाबा त राम नाम में मस्त आहे, ऐं ईंदे ई घटि वधि ॻाल्हाई, शिवजीअ जो अपमान कयईं, शाप ते शाप लॻा। इहा ॻाल्हि आई वई थी हुई। हाणे ॿियो यज्ञ थियो आहे वरी। चओ हरे राम।
ऐं इहो यज्ञ त शायदि शिव भॻवान खे ई अपमान करण जे लाइ कयो वियो कि उनखे मां न घुरायां। ऐं शिव जी न विया आहिनि त भॻवान ब्रह्मा जी बि न विया ऐं आदि अनादि भॻवान श्री विष्णु बि कोन विया। लेकिन देवता बढ़िया हलिया पंहिंजा पंहिंजा विमान सजाए करे। हाणे माता सती पुछे थी शिव जी खां त हे परमपति तव्हां अगरि आज्ञा ॾियो त मां पंहिंजे पिता जे घर यज्ञ उत्सव आदर सहित ॾिसण वञा। पिता भवन उत्सव परम जो प्रभु आयस होए। तो मैं जाऊं कृपा यतन सादर देखन सोए। सियावर रामचंद्र की जय उमापति महादेव की जय पवन सुत हनुमान की जय बोलो भाई सर्व संतन की जय जय जय। शिव भगवान चयो त तूं ॻाल्हि त सुठी चई आहे, इहा मुंहिंजे मन खे बि पसंदि आई, पर उन्हनि न्योतो न मोकिलियो आहे, सॾु न कयो आहे। सिंधीअ में चवंदा आहिनि सॾु न ॾिनो आहे। इहो अनुचित आहे। दक्ष पंहिंजे सभिनी धीअरुनि खे सॾु करायो आहे, किंतु असांजे वैर जे कारण अची वई न उहा ई ॻाल्हि, असांजे वैर जे करे उन्हनि तोखे बि भुलाए छॾियो, धीअ खे बि। हिकु बार ब्रह्मा जी जी सभा में असां खां नाराज़ थी विया, उन सां उहे हाणे बि असांजो अपमान कनि था पिया। हे भवानी, जो तूं बिना सॾु कराए बिना निमंत्रण जे हली वेंदीअ त शील स्नेह ॿई न रहंदा, न मान ऐं मर्यादा रहंदी, सभु हली वेंदा। ब्रह्म सभा हम सन दुख माना। ब्रह्म सभा हम सन दुख माना। तेहि ते अजहु करहि अपमाना। तेहि ते अजहु करे अपमाना। जौं बिन बोले जाहु भवानी। जौं बोले जाहु भवानी। रहै न सील स्नेहु न कानी। रहै न सील स्नेहु न कानी। राम श्री राम श्री राम श्री राम। हालांकि ॾाढो सुहिणो ज्ञान बि ॾिनो शिव भॻवान, ईअं बि था चवनि, यद्यपि इन में संदेह न आहे कि कंहिं कंहिं वटि बिना सॾ जे बि वञणु खपे। जद्यपि मित्र प्रभु पित गुरु गेहा। जाई बिन बोले हो न संदेहा। तदपि विरोध मान जह कोई। तहाँ गए कल्याण न होई। हालांकि इन में संदेह न आहे कि हिकिड़ो मित्र दोस्त यार तव्हांजे लाइ सखी सहेली, फास्ट फ्रेंड, ठीकु आहे, बेस्ट फ्रेंड, क्लोज फ्रेंड, डियर फ्रेंड, लविंग फ्रेंड, ठीकु आहे, मित्र यार सखी सहेली हिकु। ॿियो स्वामी, जेके असांजा स्वामी न मालिक आहिनि, ठीकु आहे, या कोई काथे कर्मचारी आहे, उहो सेठ जे घर पाण ई वञी थो सघे पियो, सेवा करे थो सघे, छो जो स्वामीअ जो घर आहे। टियों पिता जे घर ऐं चौथों गुरूअ जे घर। ये चार शयूं अहिड़ियूं आहिनि जाते बिना सॾु कराए बि वञणु खपे। यद्यपि मित्र प्रभु पित गुरु गेहा। जाए बिन बोले हूं न संदेहा। कहिड़ा कहिड़ा स्थान ॿुधायासीं जाॾे बिना सॾ जे वञणु खपे? हिकिड़ो मित्र दोस्त सखा, ॿियो स्वामी मालिक, टियों पिता पिता माता, है न, ऐं चौथो गुरूअ जे घर। कॾहिं उमेद न कजे त गुरू कार्ड मोकिलनि जा, फ़ोन कनि जा, SMS कनि, व्हाट्सअप कनि, सॾु कराइनि तॾहिं। न न न न भाई, गुरू घर प्रभु घर, ये बिना न्योते जे। यानी हाणे इन सां थोरो तव्हां विस्तार कजो। अगरि जीअं गुरूअ जो घर आहे त उन में कथा कीर्तन अची वियो,
जाते बि हले, हा न, मालिक जो घर त हे त नंढा मालिक आहिनि, संसार जा स्वामी, असली स्वामी त अंदरि बीठा आहिनि। उनजो कोई उत्सव थिए, महोत्सव थिए, जन्माष्टमी थिए, राधाष्टमी थिए, कथा हले, कीर्तन हले, सत्संग हले, महोत्सव थिए, बिना सॾु कराए वञणु खपे। छो जो तव्हां उन वटि था वञो जेको जगन्नाथ आहे, जगत जो मालिक आहे। चओ हरे राम। छो जो हेॾे केवल संकेत हूंदा आहिनि, सम्झणो पवंदो आहे उनखे त इन्हनि चइनि जॻहियुनि ते बिना सॾु करे बि वञणु खपे, ठीकु आहे। तॾहिं बि अगरि कोई विरोध मञींदो हुजे, नाराज़ हुजे, उनखे दुख पहुचे, मन में वैर हुजे, द्वेष हुजे, त उन जे घर वञण सां कल्याण न थींदो आहे। चओ हरे राम। मान लो दोस्त यारी आहे, उनजे मन में कोई अहिड़ी ॻाल्हि अची वई आहे, कोई संदेह अची वियो आहे, या असां कोई अपराध बणिजी वियो आहे, उहो नाराज़ आहे, त अहिड़ी परिस्थिति अलॻि थी वई। अगरि उनजे मन में कोई द्वेष अची वियो आहे, पोइ चाहे सेठ हुजे, चाहे वो दोस्त यार हुजे। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद। इहो ज्ञान कंहिं दुनिया जे किताबनि में मिली नथो सघे, उन्हनि खे पतो ई कोन्हे। हे नियम त उन बणाया आहिनि जंहिं दुनिया बणाई आहे। अॼुकल्ह जा माण्हू पंहिंजे खोपड़ीअ सां, दिमाग़ सां कोई पहुची नथो सघे इन्हनि ज्ञाननि ते। इहो ई त असांखे बुद्धि विवेक मिलण वारी जॻह आहे। छो जो जंहिं इंसान बणायो, इंसान जो मन बि उन बणायो आहे, बुद्धि बि उन बणाई आहे, हृदय बि उन बणायो आहे, आत्मा त पंहिंजो अंश टुकड़ो कढी ॾेई छॾियो अथई। उन खां वधीक असांखे केरु सुञाणंदो हूंदो, ॿुधायो। चओ हरे राम। एतिरे क़द्र की शिव भॻवानु ॾाढो सम्झायो माता सतीअ खे, पर होनहार वश सती माता जे हृदय में इहो ज्ञान न आयो। वरी शिव भॻवानु चयो, अगरि बिना सॾु कराए वेंदीअ त असांजी सम्झ में इहा सुठी ॻाल्हि न थींदी। यानी एतिरो क्लियर शिवजीअ चई छॾियो। ऐं शंकर भॻवानु कई तरह सां सम्झाए करे ॾिसी वरितो, लेकिन जॾहिं सती माता कंहिं बि तरह न रुकी, तॾहिं त्रिपुरारी महादेव पंहिंजा कुझु मुख्य गण सेवक गॾु ॾेई करे माता सतीअ खे विदा कयो। कह देखा हर जतन बहु रहे न दक्ष कुमारी, दे मुख्य गण संग तब विदा की न त्रिपुरारी। सियावर रामचंद्र की जय, उमापति महादेव की जय, पवन सुत हनुमान की जय, बोलो भाई सर्व संतन की जय 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 जय। भवानी माता जॾहिं पिता दक्ष जे घर पहुती, तॾहिं दक्ष जे भव जे करे कंहिं उन जी आओ भगत न कई। केवल हिकिड़ी माता ही आदर सां मिली, ऐं भेनरूं बि ॾाढो मुस्कुराईंदी मिलियूं। हाणे लिखियल आहे त भगनी यानी भेण मिली बहुत मुस्काता। हाणे उनजे मुस्कान में उहो प्यार हुयो या व्यंग्य विनोद मजाक हुई, हाणे उहो त उहे भॻवान ॼाणनि, भेनरूं ॼाणनि कि भेनर जेके मिलियूं उहे प्यार जे करे पई मुस्कुराइनि या मजाक पयूं कनि उन जूं। लेकिन माता केवल घणी सिक प्यार सां मिली। चओ हरे राम। सादर भले ही मिली एक माता, सादर भले ही मिली एक माता, भगनी मिली बहुत मुस्काता, भगनी मिली बहुत मुस्काता। राम श्री राम श्री राम श्री राम। भेनरूं ॾाढो मुस्कुराईंदड़, माता ॾाढी प्रेम सां भाव सां मिली। पिता त हाल चाल बि न वरिता कि तूं ख़ुशि आं, प्रसन्न आं, राजी आं, भोलेनाथ भॻवान ठीकु आहिनि, न कुझु बि न। सती माता खे ॾिसी करे उल्टो सभु अंग जलण लॻा, बाहि लॻी वई। तॾहिं सती माता जॾहिं यज्ञ ॾिठो त उते काथे बि शंकर भॻवान जो हिसो नज़र न आयो। यज्ञ में स्थान थींदो आहे नंढे नंढे देवताउनि जा,
उन्हनि जा बि स्थान हुया, उन्हनि खे बि यज्ञ जा भाग हुया, यानी आदर सत्कार हुयो, बेटा हुई। लेकिन शिव भगवान देवन जा देव त्रिपुरारी महादेव, उन्हनि जे लाइ कोई हिस्सो ई कोन्हे। इहो ॾिसी करे माता सतीअ जे नेणनि में नीर वही आयो। वचन यादि आया कि महादेव शिवजी भगवान मूंखे मना कयो अचण जे लाइ, लेकिन मां तॾहिं बि हली आयो। हाणे सम्झ में आयो, स्वामीअ जो अपमान ॾिसी करे सती माता जो हृदय जली वियो। हिकु त पहिरियों ई पीड़ा कहिड़ी हुई सती माता जे दिलि में, कहिड़ी? शिव भगवान त्याग करे छॾियो, मानसिक त्याग चइबो आहे हिनखे, मन सां त्याग करे छॾियो, रिश्तो त्याग करे छॾियो, केवल भक्तीअ जो रिश्तो हुयो कि हिनखे दुख बि न पहुचे। चओ हरे राम। ॾिसो असांजी आहे हिंदू सनातन धर्म जी महिमा आहे। हरि बोल, हरि बोल। कि जेके रिश्ता थींदा आहिनि त जन्मनि जा, हिकु जन्म त नंढी ॻाल्हि। कि ॾिसो तलाक शब्द असांजो कोन्हे, हो सनातन हिंदू वैदिक संस्कृत में कोई शब्द ई कोन्हे, उर्दू शब्द आहे जटनि जो। और डाइवर्स भी अंग्रेजी शब्द आहे। ॿुधायो हिंदू धर्म में तलाक लाइ हिकु बि शब्द आहे? अरे शब्द कोई प्रावधान ही कोने, कोई हिसाब किताब ही कोने कि एक बार शादी थे तक तलाक छा थींदो आहे कंहिंखे पतो ई न हो। ये त अंग्रेजनि ऐं मुसलमाननि अची करे सम्झायो तलाक ऐं डाइवर्स। न त कम से कम 7 जन्म चया वेंदा आहिनि हिते त रिश्ता। केवल डोली ऐं अर्थीअ जी परिभाषा सम्झाई वेंदी आहे, ऐं वाकई तॾहिं तलाक थींदा बि न हुआ। चओ हरे राम। छो जो हर स्त्रीअ जे मन में इहो ज्ञान हूंदो हो कि कोई विकल्प ई कोन्हे, कुझु आहे ई कोन, केवल विवाह आहे। त हिक ॿिए सां प्रेम सां हलणो आहे, समता ॿिन्ही खे रखणी आहे। पतीअ खे बि ख़बर हुई कि ॿियो कोई उपाय ई कोन्हे। चओ हरे राम। ये खीर में खटाई पवंदी आहे न, तीअं विधर्म में अची करे असांजे धर्म खे भ्रष्ट करे छॾियो। पहिरियों बि मान लो कॾहिं कोई अहिड़ी विषमता अची वई नथी ठहे त इन तरह सां हूंदो कि परिवार में ई माण्हू एकत्व वठंदा, वधीक छॾे छॾींदा, जंहिंसां काई अशांति थिए, अहिड़ी ॻाल्हियूं न कंदा। लेकिन कोई तलाक, तव्हां ॿुधो अथव कॾहिं तलाक? सतयुग, त्रेता युग, द्वापर युग, कलयुग में बि हाणे कुझु 100-200 सालनि खां थियो हूंदो। चओ हरे राम, हरे कृष्ण, हे हरि। इन करे सनातन धर्म वारा ध्यानु ॾियनि भाई, सदा पंहिंजे धर्म जो पालन कयूं असां। इहो न सोचूं कि अॻिलो माण्हू अधर्मी आहे। मंदोदरी माता सोचो कि मुंहिंजो पति रावण अधर्मी आहे, जगत जननी माता सीता जो हरण करे आयो आहे, तलाक ॾिनई छा रावण खे? इन खां वॾी ॻाल्हि कहिड़ी हूंदी? उहा बि पतिव्रता देवी हथ जोड़े सम्झाए थी, महाराज राम जी भगवान अथव, ईअं न कयो। चओ हरे राम। अहिड़ो त सनातन मार्ग हिकु ई आहे। धर्म त कंहिंखे चयो आहे? कृष्ण भगवान धर्म इन खे थोरी चयो आहे हिंदू मुस्लिम सिख ईसाई, न न। तॾहिं त केवल हिंदू सनातन धर्म हूंदो, धर्म त असां था चऊं, लेकिन हे त भक्ति आहे, प्रेम आहे। धर्म भगवान कंहिंखे चयो आहे गीता में? पंहिंजो धर्म न छॾणु खपे, ब्राह्मण खे ब्राह्मण धर्म न छॾणु खपे, क्षत्रिय खे क्षत्रिय, वैश्य खे वैश्य ऐं शूद्र खे पंहिंजो सेवा जो धर्म न छॾणु खपे। हरे राम। इन खे चयो वियो आहे धर्म। हाणे परिभाषाऊं बदिलजी वियूं। चओ हरे कृष्ण। गीता में चयो आहे न भगवान, कृषि गौरक्ष वाणिज्यम वैश्य कर्म च स्वभावजम। भगवान चयो आहे कि वैश्य जो कहिड़ो धर्म आहे? कृषि, खेती बाड़ी, विनिमय, व्यापार करणु ईमानदारीअ सां। हरे राम। जागो था भाई, जागो था कि खट वट लॻाए ॾियूं काथे ते पलंग विछायूं वरी। हे त संध्या जो समय कीअं निंड ईंदी माण्हूअ खे। कृषि गौरक्ष वाणिज्यम, वाणिज्य चइबो आहे व्यापार खे। वैश्य कर्म च स्वभावजम, गृहस्थी माण्हूअ जो, व्यापार करण वारे जो, धंधो पेशे करण वारे माण्हूअ जो कहिड़ो धर्म आहे? पंहिंजो धंधो ईमानदारीअ सां करे। ॿियो गायनि जी रक्षा करे, गोरक्ष, गोपालन त उन में अंदरि अची वियो, रक्ष वॾी ॻाल्हि आहे। गायनि जी रक्षा थिए,
अॼु कोई व्यापारी न निभाईंदो आहे पंहिंजो धर्म। थोरो घणो दान करे छॾईं, ॿ चारि फुल्का खाराई, सोचींदो आहे मां पंहिंजो धर्म पालन करे वरितो। न भाई, असली धर्म त आहे कि हिकु बि गांइ जी हत्या न थिए। असांजे भाई नंढे नगर में था रहूं, जेतिरा हिते व्यापारी रहंदा आहिनि, हिकु बि गांइ अगरि हितो काथों कोई चोरी करे खणी वियो ऐं कसाईअ खे विकिणी त उहो सॼे गांव ते उहो अपराध आहे, पाप आहे, सभिनी व्यापारियुनि ते महापाप आहे। पंहिंजे लाइ बंगला ठाहिण लाइ पैसा आहिनि, मोटर कारियूं वठण लाइ पैसा आहिनि। 500 में शर्ट मिली थी सघे, टी शर्ट न 5000 वारी वठंदासीं, उन लाइ पैसा आहिनि। बाक़ी माण्हू कोई हर महीने कढी नथो सघे 2-3 हज़ार गौ माता जी रक्षा लाइ। हर मोहल्ले में वॾी गौशाला ठही वञे। अगरि माण्हू कंजूसी छॾे, कृपणता छॾे, त हर मोहल्ले में वॾी गौशाला ठही वञे, जाते हिकु बि गांइ क़तल खाने में न वञे। चओ हरे कृष्ण, हे हरि। कथा में अचो भाई, माता सती ॾाढो दुखी थी। हिकु दुखो शिवजीअ त्याग कयो आहे, ॿियो दुख वरी कि पतीअ जो हिते बि अपमान थी रहियो आहे। कोई हिस्सो कोन्हे, कोई जॻह कोन्हे पतीअ जे लाइ। पतीअ जा वचन यादि आया, हृदय जलण लॻो शिवजीअ जे अपमान जे करे। हालांकि जगत में अनेक तरह जा कई भयंकर दुख आहिनि, दारुण दुख आहिनि, वरी बि जाति अपमान सभिनि खां वधीक कठिन आहे। चओ हरे राम। इहो सम्झी करे सती माता खे ॾाढो गुस्सो आयो ऐं माता उनखे कई तरह सां सम्झायो बुझायो, परंतु उन शिवजीअ जो अपमान सठो न वियो। इन करे उनजे दिलि में कुझु बि प्रबोध न थियो। तॾहिं उहा सॼी सभा खे हठ में भरिजी करे चिल्लाए करे क्रोध में माता सती ये वचन चवण लगी, शिव अपमान न जाय सहे, हृदय न होए प्रबोध, सकल सबहि हठ हटक तब, बोली बचन सक्रोध सियावर रामचंद्र की जय। उमापति महादेव की जय, पवन सुत हनुमान की जय, बोलो भाई सर्व संतन की जय जय जय। तरी सती माता ऊंचे स्वर में चवण लगी त हे सभासदो, सब मुनीश्वरो, ॿुधो, शिवजीअ जी निंदा कई आहे या ॿुधी आहे, उन्हनि सभिनि खे उन्हनि जो फल तुरंत ई मिलंदो। मुंहिंजा पिता दक्ष बि चङी तरह पछताईंदा। जाते संत शिवजी लक्ष्मीपति विष्णु भगवान जी निंदा केवल ॿुधी वेंदी आहे, उते भी अहिड़ी मर्यादा आहे कि अगर वस हले त उन निंदा करण वारे जी ज़बान कटे छॾे। ऐं न बल कोन्हे, पद कोन्हे, शक्ति कोन्हे त छा करे, कन बंदि करे उतो भॼी वञे। चओ हरे राम। अगर बलवान आहे, पद ते आहे, कोई नेता आहे त उनखे ज़बान कटण जी सज़ा, यानी उनखे भारी सज़ा मिलणु खपे। ऐं अगरि बल कोन्हे, शक्ति कोन्हे त पंहिंजा कन त बंदि करे थो सघे ॿिनि आङुरनि सां, उतां हली वञे। अहिड़नि माण्हुनि सां न दोस्ती करे, न वेहे, न ॻाल्हाए, जेके भॻवान जी निंदा कनि। अॼुकल्ह कई मूर्ख माण्हू पंहिंजे हिंदू धर्म जी मज़ाक उॾाए करे ऐं कुझु बि वीडियो या विझनि था पिया स्लोगन। उहे सत्संग ते कॾहिं न आया आहिनि, कॾहिं सत्संग में जुड़ियल न आहिनि। चओ हरे राम। अहिड़ा वचन चया आहिनि माता सतीअ। त्रिपुर दैत खे मारण वारे भगवान महेश्वर, जेके सॼी जगत जा आत्मा आहिनि, जगत जा पिता आहिनि, सभिनि जो भलो करण वारा आहिनि, मुंहिंजो मंद बुद्धि पिता उन जी निंदा थो करे। ओहो, मुंहिंजो हे शरीर मुंहिंजे पिता दक्ष जी शक्तिअ सां उत्पन्न थियो आहे, उन जे तन मां ई पैदा थियो आहे। इन करे चंद्रमा खे ललाट ते धारण करण वारा वृषकेतु शंकर भगवान खे हृदय में धारण करे मां इन शरीर खे तुरंत ई त्यागे छॾींदमि। ईअं चई करे सती माता शंकर भगवान जे चरणनि में पंहिंजे मन चित बुद्धि हृदय खे आत्मा खे जोड़े छॾियो ऐं तुरंत सती माता योग अग्नि प्रकट करे छॾी। ॿाहिरियों लकड़ियूं उहो न खणी आई, माचिस खणी करे ॿाहिरि न ॿारी अथई,
पंहिंजे योग अग्नि सां महान अग्नि प्रकट करे पंहिंजे शरीर खे माता सतीअ भस्म करे छॾियो। बोलो सती जी महारानी की जय। गौरी शंकर भगवान की। की जय। सॼी यज्ञशाला में हाहाकार मची वियो। सतीअ जो मरण ॿुधी करे शिव भगवान जा गण यज्ञ विध्वंस करण लॻा। यज्ञ विध्वंस थींदे ही मुनीश्वर भृगु महाराज उन जी रक्षा कई। हरे कृष्ण हे हरि। सुनो सभासद सकल मुनिंदा, कही सुनी जिन शंकर निंदा। सो फल तुरत लहब सब काहू, भली भांति पछताब पिता हो। संत शंभु श्रीपति अपबादा, सुनिय जहाँ तह असमर जादा। काटिय दास जीव सो बसाई, श्रवण मुदिनत चलिय पराई। हो जगदात मां महेश पुरारी, जगत जनक सबके हितकारी। पिता मंदमति निंदत तेहि, दक्ष शुक्र संभव यह देहि। तजी हाँ तुरत देह देहि हेतु, उर्धर चंद्र मौली वृष केतु। अस कहि जोग अग्नि तन जारा, भयो सकल मख हाहाकारा। भयो सकल मख हाहाकारा। बोलो गौरी शंकर भगवान की जय। विध्वंस मची वियो। बियो हिते कोई भजंदो कोन। शिव जी जा गण चवण लॻा, जेके देवता पंहिंजो भाग वठण आहिनि पंहिंजो भाग वठी वञो, ईअं भॼी करे न वञिजो, हिसो वठी वञो। बियो हिते। भृगु ऋषि ॾिठो त वॾो उत्पात मची वियो आहे। यज्ञ कुंड मों उन कई देवता प्रकट करे छॾिया। इहो सभु समाचार जॾहिं शंकर भगवान खे पतो पियो, नारद महाराज ॿुधायो, तॾहिं उन्हनि क्रोध करे वीरभद्र खे मोकिलियो। पंहिंजे जटा जे हिकिड़े वार मों पटके करे वीरभद्र शिव भगवान जी शक्ति अंश मों उहो प्रकट थियो। बोलो वीरभद्र महाराज की जय। उन्हनि वञी करे उते यज्ञ विध्वंस करे छॾियो। शिव भगवान आज्ञा ॾिनी, दक्षम च यज्ञम दही, नष्ट करे छॾ दक्ष खे बि ऐं यज्ञ खे बि। तॾहिं देवताउनि वञी करे यथोचित फल सभिनी देवताउनि खे मिलियो। हा, जॾहिं देवनि जा देव महादेव न आया आहिनि, उहे देवता वॾा बढ़िया ठही करे संभरी करे पहुची विया। उन्हनि सभिनि खे बढ़िया हिसो मिलियो। हा, दक्ष जी जगत प्रसिद्धि उहा ई गति थी जेकी शिव भगवान जे द्रोहीअ जी थींदी आहे। इहो इतिहास सॼो संसार ॼाणंदो आहे। गोस्वामी तुलसीदास जी महाराज चवनि था, इन करे मां संक्षेप में वर्णन कयो आहे, शॉर्टकट में तव्हांखे कथा ॿुधाई आहे। सती माता शरीर जो त्याग कंदे समय भगवान हरिअ खां श्री कृष्ण खां हिकिड़ो ई वरदान घुरियो त हे मुरली मनोहर, हे गोविंद, हे अनंत प्रभु, हे श्री हरि भगवान, मुंहिंजो जन्म जन्म में श्री शिवजी शंकर भगवान जे चरणनि में प्रेम रहे। बस ऐं इहो ई अंतमती आहे गति। अंत में इहो सुंदर भाव रखियो माता सतीअ त अॻिले जन्म में उहा हिमाचल हिमालय पर्वत ऐं माता मैनावती इन परिवार में प्रकट थी। पर्वत राज हिमालय पर्वत जी धीअ थी त नालो पियो बोलो पार्वती महारानी की जय। इन करे उन्हनि हिमाचल जे घर वञी पार्वती माता जे शरीर सां जनम वरितो। ऐं जॾहिं खां उमा माता हिमाचल जे घर में जनम वठी आई, तॾहिं खां वठी सभु सिद्धियूं अठ निधियूं नव निधियूं संपत्तियूं छाइजी वियूं। मुननि जाते काथे सुंदर आश्रम ठाहे वरिता पाण ई। छो जो जगत जननी अची वई आहे माता, ऐं हिमाचल उन्हनि खे सुहिणा स्थान ॾिना। उन सुंदर सुंदर पर्वत ते कई कई तरह जा नवां नवां वृक्ष सदा गुलनि सां फलनि सां लबालब लहलहाईंदा हुआ। कई तरह जी मणियुनि जी खानियूं प्रकट थी वियूं, छो जो माता आई आहे। चओ हरे राम। सदा सुमन फल सहित सब द्रुम नव नाना जाति। प्रगटी सुंदर सैल पर मन आकर भव भाति। सियावर रामचंद्र की जय। उमापति महादेव की जय।
जय जय पवन सुत हनुमान की जय जय। बोलो भाई सर्व संतन की जय जय जय। श्री राम जय राम। काउं दफ़ो थियो भाई? हाँ 65 है न 65 दोहा तव्हां श्रवण करे वरिता आहिनि भाई। श्री कृष्ण गोविंद गोपाल दामोदर। हरे राम मिठू राम प्यारो राम न्यारो राम सीता राम राधे श्याम। जय श्री कृष्ण राधे कृष्ण ओम सीताराम ओम राधे श्याम। 13, 14, 15 साईं कृष्णदास जन जो महाराष्ट्र कोल्हापुर में कोल्हापुर नगर में कौन सी तारीख है आज? एक ही नहीं सुबह शाम। हाँ कौन सी तारीख है सत्संग? 15 तारीख है उन्हनि जो सत्संग। पर परते आहे न त समय ॾाढो लॻी वेंदो आहे वञण में। सुबुह जो 5 बजे वञिणो पवंदो उनखे, तॾहिं वञी पहुचंदा। 2 टाइम सत्संग सुबुह जो शाम जो ज़रूरु श्रवण कजो। बोलो वृंदावन। हिकिड़ी ॾाढी सुहिणी ॻाल्हि असां हमेशह कॾहिं ग़लति फहमीअ में रहंदा आहियूं साध संगत जी। चओ जय श्री कृष्ण त हे संदेश सभिनि खे ॾिजो भाई, ध्यानु रहे। केॾा साल गुज़री विया, वॾनि वॾनि खे इन ॻाल्हि जी जानकारी न हूंदी आहे। पहिरियों चओ हरि बोल हरि बोल। हाणे ॿुधो बिल्कुलु कन खोल भाई। अॼु कहिड़ो ॾींहुं आहे? जोर सां चओ दशहरो विजयदशमी। अॼु जे ॾींहुं छा थियो हो? सभु चुप वेठा आहियो। अरे जोर सां चओ न, जोर सां चओ भाई। अंग्रेजनि जी ॻाल्हि थोरी नथो पुछां तव्हांखो, पंहिंजे हिंदू धर्म जी ॻाल्हि थो पुछां। हेॾो वॾो तयारु दुकानु बंदि करे छुटी करे आया हो कथा ॿुधण। त अॼु कहिड़ो ॾींहुं आहे? दशहरे जो ॾींहुं। छो मल्हाईंदा आहियूं दशहरो असां? छा थियो अॼु ॿुधायो न? गायूं चारियूं छा कृष्ण भॻवान? हा छा गिरिराज खयो कृष्ण भॻवान? जोर सां चओ न। रासलीला थी? हा रामलीला। रावण खे मारियो हो। छा था चओ? रावण खे अॼु न मारियो भॻवान। ध्यानु ॾेई ॿुधो भाई। अगरि तव्हां रामायण ॿुधी हूंदी त जेॾी महिल लंका कांड पूरो थींदो आहे, भरत महाराज खे भॻवान रघुनाथ वचन ॾिनो कि 14 साल जीअं समय गुज़रियो मां तव्हां वटि तुरंत पहुची वेंदुमि। ऐं जीअं ई भॻवान रावण खे मारियो आहे त कथा में वर्णन आहे कि विभीषण महाराज खे चयो आहे बसि अहिड़ो तव्हां प्रावधान कयो, अहिड़ो तव्हां इंतजाम कयो कि मां जल्दी भरत वटि पहुचां, पंहिंजे भाउ वटि। छो जो सच में उनजो एॾो प्रेम आहे कि क्षण भर बि देरि थी वई न 14 सालनि खां त उहो प्राण बचाए न सघंदो। त दीपावलीअ खां ॾियारीअ खां हिकु ॾींहुं पहिरियों रावण खे भॻवान उद्धार कयो आहे। असां सभु ईअं ई सम्झंदा आहियूं कि दशहरे ते भॻवान रावण जो उद्धार कयो आहे। रावण वध अॼु थियो आहे? न भाई, ध्यानु ॾेई ॿुधो। अॼु युद्ध आरंभ थी ही, तॾहिं इन जो नालो विजयदशमी। चओ हरे राम। अॼु तिथि आहे दशमी ऐं भॻवान विजय कई अधर्म ते, धर्म जीतियो, त हिन जो नालो पियो विजयदशमी। अॼु जे ॾींहुं युद्ध आरंभ थी। रावण मरियो हो ॾियारीअ खां हिकु ॾींहुं पहिरियों। तॾहिं भॻवान पुष्पक विमान जे द्वारा तुरंत अयोध्या पहुता ऐं भरत महाराज खे प्रेम जो दान ॾिनो। त भाई इहा ॻाल्हि यादि रखिजो, संतनि बि ॿुधाई आहे। ऐं रामायण पढ़ण सां
असांखे जानकारी थींदी आहे हिननि ॻाल्हियुनि जी अगरि ध्यान सां ॿुधूं त। सियावर रामचंद्र की हरे राम हरे कृष्ण हे हरे श्री कृष्ण गोविंद। हे नाथ नारायण वासुदेव। त असली धन त इहो ई आहे कि असां भॻवान जी भक्तीअ जो धन इकठो कयूं, प्रभुअ जो नाम प्रभुअ जी बंदगी वधंदी वञे। भाई श्री राम सीताराम। पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने हिकु लाइन बस चवणी राम आहे, रतन धन पायो। बस हिकु लाइन त चओ कम से कम, बाक़ी ॿुधी वठो त तव्हांजी महिरबानी। वस्तु अमोलक दी मारे सतगुरु, कृपा कर अपनायो, पायो जी मैंने कृपा कर अपनायो, पायो जी मैंने राम धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने चलो ना भाई। राम रतन धन पायो, पायो जी मैंने कृष्ण रतन धन पायो, पायो जी मैंने कृष्ण रतन धन पायो, पायो जी राधे कृष्ण रतन धन पायो, पायो जी राधे कृष्ण रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, खर्चे न खूटे वाको चोर न लूटे, दिन दिन बढ़त सवायो, खर्चे न खूटे वाको चोर न लूटे, वाको चोर न लूटे, खर्चे न खूटे वाको चोर न लूटे, दिन दिन बढ़त सवायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, 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 सत की नाम खेवटिया सतगुरु, खेवटिया सतगुरु, सतगुरु सत की नाम खेवटिया सतगुरु, भव सागर तरी आयो, पायो जी मैंने भव सागर तरी आयो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, जन्म जन्म की पूंजी पाई, जन्म जन्म की जन्म जन्म की जन्म की जन्म 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 जन्म की
जन्म जन्म की पूंजी पाई, जग में सभी खोवायो पायो जी मैंने, जग में सभी खोवायो पायो जी मैंने, राम रतन धन पायो पायो जी मैंने, राम रतन धन पायो। मीरा के प्रभु गिरधर नागर, मीरा के प्रभु गिरधर नागर, गिरधर नागर नटवर नागर, गिरधर नागर, गिरधर नागर, गिरधर नागर, गिरधर नागर, गिरधर नागर, गिरधर नागर, मीरा के प्रभु गिरधर नागर, मीरा के प्रभु गिरधर नागर, हरख हरख जस गायो पायो जी मैंने। आहा, हरख हरख भगवान का भजन करो तो एक प्रसन्नता से गदगद होकर मौज में मस्ती में जैसे खजाना मिल गया, मन की हर तमन्ना पूरी हो गई। वाह, आज भगवान ही मिल गए, नाम नहीं मिला, राम ही मिल गए। मीराबाई के वचन, हरख हरख जस गायो पायो जी मैंने, हरख हरख जस गायो पायो जी मैंने, राम रतन धन पायो पायो जी मैंने, राम रतन धन पायो, राम रतन धन, 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 राम रतन धन पायो पायो जी मैंने, राम रतन धन, राम रतन धन, राम रतन धन पायो। बोलो सियावर रामचंद्र की जय। हरे राम हरे कृष्ण हे हरि। वाह भाई, कि समय गुजरी तो वञे प्रभुअ जो अगर संगत सां मिली करे भजन कयो। और महिमा भी वधिक ईअं न आहे कि संगत सां मिली करे कीर्तन कयो, भक्ति कयो त घटि महिमा आहे। सुभाणे वचन ॿुधिजो सुखमनी साहिब जो, हैरान थी वेंदो। अॼु शनिवार आहे न, हा, सुभाणे वचन तो ॿुधिजो। सर्व वैकुंठ मुकत मोख पाए, सब तरह जा वैकुंठ मुक्ति मोक्ष जेतिरा भी प्रकार थींदा आहिनि, सारूप्य सालोक्य सार्ष्टि सामीप्य सायुज्य सब तरह जी मुक्ति कीअं मिलंदी? एक निमख हरि के गुण गाए। निमख यानी क्षण भर भी अखियुनि जे छपकण खे निमेश चइबो आहे, सेकंड खां बि घटि समय। एतिरो बि अगरि असांजो मन जुड़ी वञे गोपाल में, आहा, एतिरो क्षण बि कीर्तन जो अजायो न वेंदो आहे। अहिड़ी महिमा आहे। हाणे सोचो कलाक असां माला रटियूं त पतो पवंदो आहे कलाक कीअं गुज़रियो। सुई वधंदी न आहे, अॻिते बीह रहंदी आहे। ईअं चवंदा आहियूं, अरे साल कीअं गुज़री वियो पतो ई न पियो। साल कीअं था गुज़रनि पतो नथो पए, और नाम जो कलाक कीअं थो गुज़रे, हिकु सेकंड भारी थो पए। कॾहिं वेही ॾिसो कलाक खनि त पतो पइजी वेंदो कीअं गुज़रंदो आहे। चओ हरे राम। लेकिन हिते वियो ऐं गोविंद जा गुण ॻायो, प्रभुअ जी कथा ॿुधो। हा, इन जो त कई गुना वधीक फल आहे। जपण खां ॻाइण जो वॾो फल आहे। शर्त त हिकिड़ी आहे, श्रद्धा विश्वास। चओ हरे राम। राम 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 हो राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राम
सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 कौन भाई राम सीता राम 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 सीता राम 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 ओ राम 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 सीता राम 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 सीता राम 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 बोल प्यारे राम 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 बोल प्यारे राम 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 अरे राम राम बोल प्यारे राम 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 बोल प्यारे राम 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 ओ जय जय हनुमान बोलो जय जय हनुमान जय जय हनुमान बोलो जय जय हनुमान ओ बजरंग बली ओ प्यारे बजरंग बली बजरंग बली ओ प्यारे बजरंग बली हर हर महादेव मेरे हर हर महादेव दे हर हर महादेव मेरे हर हर महादेव जय जय तुलसी माता प्यारी प्यारी तुलसी माता प्यारी जय जय तुलसी माता प्यारी प्यारी तुलसी माता प्यारी अम्बे अम्बे माँ ओ मेरी जगदम्बे माँ अम्बे अम्बे माँ मेरी जगदम्बे माँ ओ जय जय गौ माता जय जय धरती माता जय जय गौ माता जय जय धरती माता राधे राधे बोल प्यारे राधे 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 श्याम राधे राधे बोल प्यारे राधे राधे श्याम ओ राधे राधे बोल प्यारे राधे राधे श्याम राधे राधे बोल प्यारे राधे राधे तो श्याम बोलो राधे राधे श्याम राधे 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 श्याम राधे 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 गौशाला गौशाला राधे 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 राम मंदिर राम मंदिर राम अरे राम मंदिर श्री राम मंदिर राधे 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 मंडली अरे बानर मंडली राधे 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 अक्की पैसा थकी राधे 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 श्री राधे 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 नमन राधे 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 हरियाणी कर मेहरबानी राधे 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 जय जय श्री राधे वृंदावन बिहारी लाल की श्याम जय सुंदर भगवान की जय जगत गुरु श्री चंद्र भगवान की जय हरि ओम
सुमर पवन सुत पावन नामू, अपने बस कर राखे रामू। राम द्वारे तुम रखवारे, होत न आज्ञा बिन पैसारे। हरि ओम। भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम शांति शांति शांति। ओम। बोलो श्री जगदम्बे मैया की जय। धर्म की अधर्म का, प्राणियों में विश्व का, हर हर महादेव। जो बोले सो तरे, जगत गुरु श्री चंद्र हरे। बोलो श्री वृंदावन बिहारी लाल की, सियावर रामचंद्र की जय। श्री अन्नपूर्णा माता की जय। सीताराम लक्ष्मण भरत शत्रुघ्न श्री हनुमान जी महाराज की आज के आनंद की जय। कथा विश्राम होत है, कृपा करो हनुमान। श्री राम लक्ष्मण जानकी सदा करो कल्याण। सियावर रामचंद्र की जय। उमापति महादेव की जय। पवन सुत हनुमान की जय। बोलो भाई सर्व संतन की आयो लाल सबई चौ झूले 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 लाल। अज श्री रमेश भैया नागदेव तिन जो हैप्पी हैप्पी बर्थडे। ऐं न्याणी निमाणी कृपी मोटवानी ऐं समर बुलवानी टिनिन जो अज जन्म नक्षत्र। ताड़ियों वजाए करे आशीर्वाद दींदा ऐं 3 बार पंहिंजे श्री मुख सां उच्चारण कंदा शब्द आशीर्वाद जी। कृपा कृष्ण की मिलती ही रहे, श्याम गुरु की चलती रहे। कृपा कृष्ण की मिलती रहे, श्याम गुरु की चलती रहे। मिले सारी संगत का प्यार, दुआ मेरी हो कबूल। खुशियाँ मिले भरपूर, खुशियाँ मिले भरपूर। भाई वाह। बालक गोपाल दीपांशु उनखे भी ताड़ियों वजाए आशीर्वाद मिले। वाह वाह। कृपा प्रभु कृपा कयो सदा हे दीर्घायु थे बालक सदा सेवा करे भक्ति करे विद्या जो दान मिले। छोटा बाबू हाँ। ओ नंढड़ा शेरया ता चुप वेठा हूंदो। जिए दे घोरी ओ घोरी तो तमाम। जॾहिं असुर थींदो थींदो तॾहिं सिज बींदो ईंदो मखण खीर तो लाइ खणी। मिठी लाट जीअं जीअं लवंदा तुंहिंजी झोल में तीअं पवंदा इलाही अनार खणी। मलायूं माल खा मलायूं माल खा मखण जा थाल खा। मलायूं माल खा मखण जा थाल खा। घोरी यो घोरी तो तमा छल जुग जुग जिए। घोरी यो घोरी तो तमा छल जुग जुग जिए। घोरी यो घोरी तो तमा। बोलो कृष्ण कन्हैया लाल की जय।